शामिल कई थी। मोरो सिंध मां तहसील ताफ़ उमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो के वार्ड नंबर 21 गोड्सराय गुलाम मुस्तफ़ा सोलंकी के रहवासी मंठार सोलंकी के घर जा ताला भनी चोर घर के टोटल सामान के ॿोहारे खणी विया। मंठार सोलंकी मीडिया के ॿुधाईंदे चयो त आउं कुछ ॾींहं अॻु बीमारी सबबि फैमिली समेत कराची अस्पताल इलाज लाइ वियल हुयसि त गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजे पाड़े वारनि अहिड़ी क़िस्म जो इतला ॾिनो। जॾहिं मां कराची खां रवानो थी पंहिंजे घर मोरो पहुतमि त घर जो सामान मुकमल तौरु ग़ाइबु हो ऐं पाड़े वारनि खां अहिड़े अमल जो कुझु तफ़सील वरितो, जंहिं बाद मोरो थाणे जी ते चोरीअ जी रिपोर्ट दर्ज कराई आहे, पर अञा ताईं को खड़तेल निकिरी न सघियो आहे। हा, मां आला इंतिज़ामिया खे अपील थो करियां त मुंहिंजी चोरीअ जा ॾोहारी गिरफ़्तार करे मूंखे घर जो सामान मोटराए ॾिनो वञे। कॾहिं चोरी थी आहे तव्हांजी? अञा मां वियुसि इलाज जे लाइ कराची जेको आहे सो उते हुअसि, उतां पोयां माइटनि जी फ़ोन आई कि पोयां चोरी थी वई आहे। आयुसि, दरवाज़ा वग़ैरह खोलियासीं, घर में का चीज़ कोन्हे, हर सामान सॼो घर के ॿाहिरि होॾे खणी आया, नक़दी का बि चीज़ छॾी कान अथनि, तो हर चीज़ खणी आया। अच्छा, हर चीज़ खणी आया। मोटर जो भरी ने